अरे बे पुट मां तो चवां थो तकड़ न कर। पुट तुंहिंजो कज़न अचे थो, मां तो चवां थो तोखे मोटरसाइकिल वो अची वठी ॾींदो। अरे बस कयो बाबा, आख़िर केसी ताईं ॿियनि खे इलाज मिनत करे पाण सां गॾु वठी वेंदासीं कमु कराइण जे लाइ। इंसान खे पंहिंजो कमु पाण खे बि करणु घुर्जे। अरे बाबा वो पढ़ियल लिखियल समझदार आ, चङी तरह ॾिसी तोखे मोटरसाइकिल वठी ॾींदो। अच्छा त मां ना समझ आहियां, बेवकूफ़ आहियां। अब्बा अगर उहो पढ़ियल लिखियल आहे त बीए मां बि कयूं वेठो आहियां। हा इहा अलॻि ॻाल्हि आहे जो मां फेल थियो आहियां। अरे पुट तूं वठे बि पहिरियों दफ़ो तो मोटरसाइकिल, मां उनखे चयो बि आ। अगर तव्हां उनखे चयो आहे न त मना करे छॾियो। अब्बा कहिड़ो वरी उहो तव्हांजे चवण ते पंहिंजा सभु कमकार छॾे करे हलियो आयो। मां पाण ई वठी सघां थो ऐं मां पाण ई वठंदुमि। अब्बा हिकु मोटरसाइकिल ई त आहे, कहिड़ो मां वरी जहाज वठण थो वञा। अरे यार मार्केट में तो बाहि भरी पई आहे। हर मोटरसाइकिल एॾा त महांगा लॻा पिया। मूंखे नथो लॻे त 3000 में मूंखे का बाइक मिलंदी। मिली वेंदी जनाब, छो न मिलंदी। परेशान थियण जी त का ॻाल्हि ई कान्हे। मिली वेंदी, पर कीअं मिली वेंदी? अगर तो वटि जेकॾहिं मोटरसाइकिल आहे त पोइ ॾेखार। हा हा आहे न, छो न आहे, पर हिते मार्केट में न आहे, सामा घिटी में बीठी आहे। अच त तोखे ॾेखारियां थो। अरे यार हिते घिटीअ में गाॾी बीहारण जो छा मतिलबु आहे? अरे यार उते पूरा 5000 ॾियणा पवंदा आहिनि कमीशन जा, इहो मार्केट जो रूल आहे। अरे यार मां त वठण वारे जो एहसास कंदो आहियां। अगर तोखे कमीशन ॾियणो आहे त पोइ भले हल मार्केट। अरे न न यार, बस हिते ई सही आहे। त पोइ ही बाइक तुंहिंजे साम्हूं आहे, बिल्कुलु साफ़ सुथरी, कोई बि कमु करण जी ज़रूरत न आहे। अरे यार मजबूरी में विकिणूं था, न त असांखे ॾियण जी ज़रूरत न हुई। चङी तरह तव्हां तसली करे चेक करियोसि। हा हा बाइक त सही आहे ऐं साफ़ सुथरी बि आहे। जी वो घणनि ताईं मिली वेंदी? ही बाइक तोखे 30 में मिली वेंदी। यकीन कने न, अहिड़ी बाइक तोखे मार्केट में 50 या 60 खां घटि कोन मिलदी, छो जो उन्हनि खे त पंहिंजो कमीशन बि रखणो पवंदो आहे न। 30 जो? अरे यार मुंहिंजो बजट बि त एतिरो ई आहे। ठीकु आहे, बाइक मूंखे पसंदि आहे। आई वठो पैसा पूरा 3000। तव्हां हाणे हीअं कयो, गाॾी जा कागज़ ऐं जेको आहे चाबी मूंखे ॾेई छॾियो। चलो ठीकु आहे, हीअ हाणे 5000 तूं रखी छॾ ऐं 25 मां थो रखां। मुंहिंजो भाउ दरअसल शहर खां थोरो ॿाहिरि वियल आहे, शाम ताईं उहो बि अची वेंदो। मां हुन खां गाॾी जा कागज़ वठी तव्हांखे ॾेई छॾंदुमि, पोइ तव्हां जी बकाया 5000 मुंहिंजी वापसी ॾेई छॾिजांव। हा हे वठि चाबी। चलो ठीकु आहे मुंहिंजा भाउ, तव्हां हाणे हीअं कयो, पंहिंजो नंबर मूंखे ॾेई छॾियो। अब्बा ओ अब्बा। अरे वाह यार वाह, बाइक वठी आयो आहियां छा? हा हा हाणे ई वठी आयो आहियां, पूरे 30,000 में। वाह भाई वाह, हाणे तुंहिंजा मज़ा ई मज़ा थी विया। माशाल्लाह माशाल्लाह, वीआईपी बाइक वठी आयो आहियां, मुबारक हुजनी। वाह हाणे त तोखे पंहिंजी सवारी थी पई। खैर मुबारक। अब्बा हाणे अच बि सही। अची वियुमि पुट, अची वियुमि, वॉशरूम में हुयमि। अच्छा ही ॾिसो अब्बा, मां मोटरसाइकिल वठी आयो आहियां, चेक कयोसि, बिल्कुलु साफ़ सुथरी। वाह पुट वाह, मोटरसाइकिल तो सही थी लगे। घणे जो वठी आयो आहियां? 30 में अब्बा, पूरे 30 में। कागज़ वग़ैरह सब ॾिसी वतई न, तसली करे गाॾी वतई न? हा अब्बा तव्हां दिलजाए कयो, मां चङी तरह चेक करे ॾिठोमांसि, सभु कुझु ओके आहे। बस मां हाणे थोरी देर में वञी करे पंहिंजे दोस्तनि खे बि ॾेखारींदोमांसि। हलो रशीद, तुंहिंजी बाइक मिली वई आहे। हा हिकिड़ी हमरा वटि आहे। काथे आहे वो हिन वक़्तु? जल्दी मूंखे ॿुधाए। जी हा, नसीराबाद मोहल्ले में, जल्दी तव्हां पुॼण ई कयो। ठीकु आहे तूं त नज़र रखो, मां हाणे ई थो अचां। ओके।
ओके ठीक आहे। बीड़े बीड़े बीते मुझो मोटरसाइकिल तोड़ किए चोर ओ मुझा बा खैर ताए मां थे अजी में तुम 3000 में तमा जो किए थे। वारे वाह जवान जा पुट लख रुपए वारी गाड़ी 3000 में वठी आवा चलो समझो यारे कागज कागज न जा देखा मुखे कागज। हाँ हाँ कागज मुखे शाम ही मिलंदा वो मैं तमा के देखारींदुम। अरे ओए ये डायलॉग बाजी बंद कर। ये गाड़ी मुंहिंजी आ 48 25 ये अनुजा कागज कल मुझे दर ता चोरी थी हुई आ ऐं तू ही चोर आ। अरे ओए पुलिस नंबर मिला जल्दी कर घुराए पुलिस के माने के सिधो कराया। नन्ना मुझा बा पुलिस के ना ही चोरी जो मोटरसाइकिल किए थी सके तो। अरे ओए पुट अखियों खोले दिस अखियों खोले ये कागज है मुझी इन गाड़ी जा आने। अरे घुरा पुलिस के नंबर मिला पुट तू हाणे जेल में वेंदे। नन्ना यार मुखे जेल नहीं वञो। हरियो तू जी तमा चोरी जी मोटरसाइकिल लगे तो उन मुखे चोरी जी मोटरसाइकिल ले आई चली हाणे नंबर मिला तो। आपके मतलूबा नंबर से फिलवक्त राब्ता मुमकिन नहीं। नंबर ही बंद। इनजे करे त मां तोखे चयो हुयमि बीह पुट बीह कंहिं समझदार माण्हू खे वठी वञ पर न साईं तूं सभ खां वधीक सियाणो आ न। अब्बा मुखे छा ख़बर हुई त चोरी जी मोटरसाइकिल आ। अड़े पोइ छा ज़रूरत हुई मार्केट छॾे घिटीअ मां वञी मोटरसाइकिल वठण जी न कागज़ वतई न ॿियो कुझु। वाह पुट वाह शाबाश। गलती थी वई अब्बा तव्हां जी ॻाल्हि मूंखे मञणी हुई 25,000 जो नुक़सान करे आयो आहे बाक़ी 5,000 बचिया। इहे खयूं छो आहे इहे बि ॾिनियूं अचे हा न शाबाश। इन्हनि जो मां छा कयां इन्हनि में त सोरहां बि साइकिल बि न ईंदो। हाँ भाई ये अची वियो सभ जो हिस्सो ऐं त यार मज़ो अची वियो हिन हफ़्ते में 3-4 शिकार त कया। बिल्कुलु उस्ताद रशीद अॼु वारे शिकार में त ॾाढो मज़ो अची वियो। अॼु ईअं भॻो आहे असां खां ईअं न कूओ ॿिली खे ॾिसी भॼे। उस्ताद जेसिताणी लालच जिंदा आहे त असांजो कमु इहो ई पियो हलंदो। सस्ते में बाइक ख़रीद करण आया लालची कंहिं जाइ जा। अगर वीडियो पसंद अचे तो इनके पंहिंजे दोस्तन सां जरूर शेयर कजो। मेहरबानी।